teacher, teacher. Thank you, Cindy teacher. अॼु असांजो सबक़ु आहे सबक़ु नंबर 6 बूट ई बूटा आहिनि, सूफ़ ई सूफ़ आहिनि, तूत ई तूता आहिनि। असां हिनखे हिजे करे पढ़ंदासीं जीअं अंग्रेज़ी ज़बान में असां हिनखे चवंदा आहियूं स्पेलिंग करे, पोइ हुनखे असां सही तरीक़े सां उचारे सघंदासीं, आवाज़ खे सम्झी सघंदासीं। सी ज़बर स, बे ज़बर ब, कापे शको सबक़ु, शे ज़बर छ, हे वाणू न हूं शहूं, सबक़ु शहूं, बेवा पेशा बूट, ए ज़बर ट बूट, हई ज़रा ही बूट ही, बेवा पेशा बूट, ए ज़बर ट बूट, अलमदवा हई हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि, बूट ही बूट आहिनि। सादवा पेशा सूफ़, ए ज़बर फ सूफ़, हई ज़रा ही सूफ़ ही, सादवा पेशा सूफ़, ए ज़बर फ सूफ़, अलमदवा हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि, सूफ़ ही सूफ़ आहिनि। तेवा पेशा तूत, ए ज़बर त तूत, हई ज़रा ही तूत ही, तेवा पेशा तूत, ए ज़बर त तूत, अलमदवा हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि, तूत ही तूत आहिनि। डाल पेशो डुख, ए ज़बर ख डुख, सीन पेशो सुख, ए ज़बर ख सुख, साद अलिफ साफ़, हे पेशो साफ़, बेवा पेशा बूट, ई ज़रा टी बूटी, कफ़ा पेशा कू, काफ ज़बर क कूक, सीनवा पेशा सूट, ए ज़बर ट सूट।